नशीर फिरोज़ अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर GD अॻवान ग़ुलाम मुर्तज़ा जतोई नेशनल पीपल्स पार्टी जे सूबाई सदर मसरूर ख़ान जतोई जी ज़ियाउल हसन लंजार जे हाउस साड़ण वारे केस समेत 7 केसनि जी ॿुधणी ATC कोर्ट में रखियल हुई। ATC जो जज मोकल ते हुअण करे ATC कोर्ट जे अमले पारां धार ॾींहं ते तारीख़ ॾिनी, जेका जतोई साहिबान इहो चई तारीख़ न वरिती त असांखे हिकिड़े ॾींहुं 7 केसनि जी तारीख़ ॾिनी वञे, छो त असांखे ॿियनि कोर्टनि सॻुड़नि में डेटूं रखियल आहिनि। तबियत बि ठीकु न आहे, उन करे मां रोज़ नथो पहुची सघां। उन ते कोर्ट जे अमले उन्हनि खे सेशन कोर्ट में रुजू करण जो चयो। ग़ुलाम मुर्तज़ा जतोई ऐं मसरूर ख़ान ॿई सेशन में पेश थिया। सेशन जज मोकल ते हुअण सबबि एडिशनल सेशन जज निज़ामुद्दीन जी कोर्ट ॿुधणी थी ऐं संदसि ॿुधणी 28 अगस्त ताईं मुलतवी करे ॾिनी। ग़ुलाम मुर्तज़ा जतोई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मां कोर्ट सॻोरी खे इस्तदा कई त कराची मेडिकल टेस्टूं ऐं ॿियनि कोर्टुनि में ॿुधणियूं रखियल आहिनि, उन करे कोर्ट सॻोरी 28 तारीख़ ॾिनी ऐं असांखे कोर्टुनि ते मुकमल एतमाद आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।